रात जो पोयों पहरो समूरो ॻोठ निंड सुतल हो, कंहिंखे बि ख़बर न हुई अॼु कुझु अहिड़ो थियण वारो आहे जेको कंहिं अज़ियत खां घटि न हो। हीअ कहाणी आहे सिंधड़ीअ जे ॻोठ अबूबकर जूणे जो मां टिनि मासूम नींगरनि जे अॻुवाट, जितां मंगणहार बिरादरीअ जे टिनि मासूम नींगरनि खे खंभे खणी वियो। वाक़ियो कुझु हिन रीति हो त ॻोठ मां मंगणहार बिरादरीअ जे हिकु नौजवान मरी बिरादरीअ जी छोकिरीअ सां पसंदि जो पहिणो कयो। वारसनि नौजवान सां लातालगीअ जो इज़हार बि कयो। चिकताण घटिजी न सघी। पलान में हथियार बंदन ॻोठ ते काह करे आसिया, रेहाना, नाज़िया मंगणहार खे अगवा कयो। मसइलो मीडिया ते अचण ऐं घरू वज़ीर जे नोटिस बाद पुलिस में थरथलो मची वियो। टिनी नींगरनि खे बाज़ियाब करायो वियो, मगर जवाबदार एतिरा त बाअसर हा जो संदसि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। एतिरे क़दुरु जो गुज़िरियल ॾींहुं जॾहिं अदालत संदसि ज़मानत रद्द कई त अदालती अहाते मां खिसकी वियो। जवाबदारनि जे ताक़तवर हुजण जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त फ़रियादी धुर खे तहफ़ुज़ लाइ SSP ऑफिस जो दर खड़काइणो। नींगरनि जे वारस जो मौक़िफ़ आहे त पुलिस हिन वक़्त ताईं कख भञी बीणो नाहे कयो। मुख्य जवाबदार उर्स मरीअ खे बि गिरफ़्तार नाहे कयो। हीउ वाक़ियो मीरपुर ख़ासि पुलिस जे कारकर्दगीअ ते सवाल उथारे थो त नींगरनि जे अगवा में मुलवस जवाबदार संदन पकड़ खां आजो छो आहे।